इन्ना हाज़ल कुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम व युबश्शिरुल मुमिनीन अल्लज़ीना यअमलूना अस्सालिहाति अन्न लहुम अजरन कबीरा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह। अॼु ॾींहुं तक़रीब सईद साईं फ़कीर खुदा बख्श जे नंढड़े जे क़ुरान करीम जे हिफ़्ज़ जी सआदत हासिल करण जे इख्तिताम ते दुआया तक़रीब आहे। अल्लाह ताला जी ज़ात बारगाह करम फरमायो जो क़ुरान करीम जे हिफ़्ज़ जी अज़ीम सआदत अल्लाह तबारक व तआला नंढड़े खे नसीब फरमाई। दुआ कयूं था त रब करीम ने ये क़ुरान करीम जूं बरकतूं रहमतूं उन ये खानदान खे असां सभिनी खे नसीब फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बारगाह फरमायो इन्ना हाज़ल कुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम। बेशक ही कुरान उन रस्ते जी हिदायत ॾींदो आहे जेको सभिनी खां वधीक सिधो रस्तो आहे। क़ुरान करीम जंहिं वटि बि आहे जंहिंखे इहा दौलत मिली उहो सम्झी वठे त अल्लाह करीम उन्हीअ खे सिधे रस्ते ते आणे छॾियो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरआन व अल्लमह। तव्हां सभिनी मां भलो उहो आहे जेको क़ुरान करीम सिखियो, जंहिं क़ुरान करीम पाण उन जी तालीम हासिल कई व अल्लमहु अञा वरी ॿिए खे सेखारियई क़ुरान करीम। इहो सभिनी खां भलो इंसान आहे। ऐं क़ुरान करीम जी का हिकिड़ी आयत ते कंहिंखे नसीब थिए हदीस मुबारका में इन में आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त छा तव्हां मां केरु हीअ ॻाल्हि पसंदि कंदो त हर रोज़ सुबुह जो पंहिंजे घरां निकिरे ऐं वेझो हिकिड़ी जबल जी तकरी आहे उते वञे, न को कंहिंखे तकलीफ़ ॾे, न कोई नाहक करे कंहिंसां को ज़ुल्म ज़्यादती करे, ईअं वञे ऐं बस सुहिणे नस्ल जूं ॾाचूं उताही काहे अचे, इहा दौलत हासिल करे अचे बग़ैर कंहिंखे ईज़ा ॾियण जे, बग़ैर कंहिं तकलीफ़ जे, बग़ैर कंहिं कमाईअ जे, ॿ ॾाचूं ऐं सुहिणे सुठे नस्ल जूं ॾाचूं उहे सुबुह जो हर रोज़ वञी करे जबल वटां वठी अचे। केॾी वॾी इहा भलाई आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको सुबुह जो निकितो वञी करे क़ुरान करीम जूं ॿ आयतूं सिखियई ॼण त भले नस्ल जूं ॿ ॾाचूं मिल्कियत हासिल करे ऐं जंहिं टे आयतूं सिखियूं हबीब करीम फरमायो त ॼण त सुठे नस्ल जूं टे ॾाचूं वञी वठी आहे। ॾाचीअ जो पाण करीमन मिसाल हिन जे करे इरशाद फरमायो त अरबन वटि ॾाचीअ जी वॾी क़ीमत आहे, उन जो क़दुर आहे, उन जो माल हुई उन जे उठनि जे मथां आहे, उन जी रहणी कहणी सभु कुझु उन जो कारोबार मामला संसार अरबन जा उठनि सां आहिनि। त उठनि जी ॻाल्हि उन्हनि खे सम्झाइण सवली हुई, तंहिंजे करे महबूब करीम ॾाचीअ जो मिसाल ॾेई करे उन्हनि खे सम्झायो त
न त हकीकत इहा आहे त क़ुरान करीम जी आयत का हिकड़ी हासिल करण ॾाढीअ जो इन सां कंहिं बि तरह जो जोड़ बीहे कोन थो। ये हबीब करीम हिकिड़ो सिर्फ़ समझाइण जे लाइ हिकिड़ो ॾिनो त माण्हू जंहिं तरह सां ॻाल्हि सवली सम्झनि उन ई तरह सां सम्झाइजे। न त क़ुरान करीम रब करीम जो लाज़वाल किताब मुबीन आहे। क़ुरान करीम अल्लाह जो कलाम आहे, अल्लाह जी सिफ़त आहे। जी रब जी ज़ात क़दीम आहे, रब जो कलाम भी क़दीम आहे। ऐं जंहिं क़ुरान करीम याद कयो पढ़ियो, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन क़रा अल क़ुरान व अमिल बिमा फीह उल्बिस वालिदाहु ताजन यौमल क़ियामह दौरुहु अहसन मिन दौरि शम्स औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। हबीब करीम फरमायो त जंहिं क़ुरान करीम पढ़ियो जेको उन में आहे उन ते अमल कयई, महबूब करीम फरमायो त उन जे अॻे ऐं अकड़ खे क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो ताज पारायो वेंदो, जंहिंजी नूरानियत, जंहिंजा शुआ सिज जी रोशनीअ खां वधीक सुहिणा हूंदा। सिज जी रोशनी खेड़ो करे छॾींदी आहे, अखियुनि खे थकाए छॾींदी आहे, पर सुभान अल्लाह इन ये ताज जी नूरानियत एड़ी सुहिणी हूंदी जो केर उनके जो दीदार कंदो रहे, लज़्ज़त हासिल कंदो रहे, न को अख थके न कोई ॻाल्हि में तकलीफ़ अचे। त जंहिंखे ये ताज जंहिं हाफ़िज़ जे करे उन्हीं जे माउ पीउ खे क़यामत जे ॾींहुं ताज पाराया वञनि त अंदाज़ो लॻायो त उन जी ख़ुद सां केॾी वॾी महिरबानी। क़ुरान करीम आहे मुबारक, रब करीम जो पाक कलाम। जेकॾहिं ॾिसजे वेही करे गौर करे रमज़ान शरीफ जंहिं महीने मुबारक में रब करीम जी कलाम नाज़िल फरमायो, वो महीनो सभिनी महीननि जो सरदार। जंहिं रात में क़ुरान करीम लथो उहा रात क़दर जी रात, जंहिं मुस्तफ़ा करीम ते नाज़िल थियो उहा महबूब करीम जी ज़ात सभिनी नबियनि जो सरदार। ऐं जंहिं उम्मत ते ही नाज़िल थियो, जंहिं उम्मत जे लाइ तोहफ़ो मिलियो, या उम्मत रब करीम फरमायो त कुंतुम खैर उम्मतिन, तव्हां सभिनी उम्मतुनि खां भला ही उम्मत आहे। त क़ुरान करीम खुद सभिनी किताबनि जो सरदार, त पोइ जंहिं सीने में उहो महफूज़ थिए, जंहिं ज़बान ते उन्ही जो विर्द जारी रहे। अञा मलाइका सगोरा जॾहिं क़ुरान करीम लथो कोन हुयो, लौहे महफूज़ में हुयो, मलाइका सगोरा उन्हनि जो सैर कंदा हुया, वींदे वींदे लौहे महफूज़ ते नज़र कवे कि अल्लाह जो किताब कलाम लिखियल उते ॾिसनि त लज़्ज़त ऐं राहत हासिल करण जे लाइ उते बीही रहंदा हुया, पिया पढ़ंदा हुया। वो चवंदा हुया तूबा लिअल्सिनतिन यजरी हाज़ल कलाम अलैहा औ कमा क़ाल। उन्हनि ज़बानुनि खे मुबारक हुजे जिन ज़बानुनि ते क़ुरान करीम जी तिलावत थी। उन्हनि सीननि खे मुबारक हुजे जिन सीननि में इहो क़ुरान करीम महफूज़ थींदो। ई मलाइका सगोरा ये बरकतूं क़ुरान करीम जो ज़िक्र कंदा हुया। उनजी हिकड़ी सूरत, हिकड़ी आयत इंतहाई मुबारक आहे, वॾी बाबरकत आहे। ऐं उहो इल्म जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी आया। दुनिया जी इल्म बि दुनिया जी हद ताईं फ़ाइदेमंद आहे, पर ही जेको इल्म आहे जंहिंखे बि इहो इल्म मिले, हज़रत इमाम मुहम्मद इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला अन्हु जो शागिर्द इमाम मुहम्मद रहमतुल्लाहि ताला अलैहि वॾो फ़िक़ह जो ज़बरदस्त इमाम आलिम फक़ीह कमाल जो, उन्हीं
जो जने विसाल थियो त कहन के ख्वाब में ॾिठो उनका पूछा कई त दे ख़बर तो सा तुझे रब छा कयो ऐ इमाम मोहम्मद तुझो विसाल फरमाए ने जान छड़े वे रब करीम सा तुझी मुलाकात थी मुदी छा थियो यो बुधाए सजी अहवाल तुझे रब तो सा छा मामलो कयो फरमाए त अल्लाह तबारक व तआला मुझे इल्म जे करे मुके बख्शे छो ऐ रब करीम फरमायो त ऐ इमाम मोहम्मद जे करे तो के अजाब करनो हुजे हा त मा तो के यो इल्म कोन दिया इमाम मोहम्मद के रब करीम फरमायो त जे करे मुखे तो ते अजाब करनो हुजे हा त इन ये इल्म जी दौलत तो के कोन दिया पर यो इल्म जे करे मु तो के अता कयो आ जो मतलब ही आहे त मु तुजी भलाई घुरी हदीस मुबारका में यही फरमान आहे मैं युरिदिल्लाहु बिही खैरन युफक्किहु फिद्दीन जंजीब अल्लाह भलाई जो इरादो फरमाइयो आहे अल्लाह तबारक व तआला उन के दीन जी समझता फरमाए ही इल्म जी जाग ही इदारो मदरसा सिलवतुल अहनाफ अल्लाह तबारक व तआला के ये फैज सखा इल्म जी फयादी सा हमेशा रखे आबाद रखे अल्लाह तबारक व तआला सल मदीने वाले नीर जी ये दीन जी शमअ के ता सुबह क़यामत रोज रोशन ताई इनके हमेशा मुनव्वर ए रोशन ही रखे आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आखिर दावा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।